हर जुमे है वॾे वॾे सेमिनार में या वॾे वॾे कॉन्फ्रेंस में जेके शिरकत कंदा आहिनि उन्हनि ॾिठो हूंदो त दरवाज़े ते कुझु माण्हू वेठा हूंदा आहिनि जेके अचण वारनि जा नाला लिखंदा आहिनि, पुछंदा आहिनि किथां आया आहियो, पंहिंजी सुञाणप करायो। ही प्रोटोकॉल हूंदो आहे वॾे प्रोग्राम जो। हर जुमे जॾहिं तव्हां मस्जिद में ईंदा आहियो त मस्जिद जो प्रोटोकॉल छा हूंदो आहे? हदीस जा अल्फाज़ आहिनि त फ़रिश्ता दरवाज़े ते बीठा हूंदा आहिनि, हर अचण वारे जो नालो लिखंदा आहिनि, मुंहिंजो ऐं तव्हांजो नालो फ़रिश्ता लिखंदा आहिनि। तव्हांखे ख़बर आहे त हर जुमे तव्हां केॾी वॾी नेकी कमाए सघो था। अगरि मां तव्हांखे चवां 2 लख रुपया हर जुमे सदको कयो, तव्हां चवंदा 2 लख रुपया हर जुमे, महीने में 8 लख रुपया, ऐं कंहिं महीने में त 5 जुमा बि ईंदा आहिनि, मतिलबु 10 लख रुपया। ज़कात बि न बल्कि सदको। सुभान अल्लाह, तव्हां हर जुमे 2 लख रुपया सदके जो सवाब कमाए सघो था। नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था, जंहिंजो मज़मून आहे जुमे जी नमाज़ जे लाइ जेको पहिरियों ईंदो आहे उनखे ईअं सवाब मिलंदो आहे जीअं उठ सदके करण वारे खे मिलंदो आहे। अल्लाह जी राह में उठ सदको करण जो सवाब। फरमाइनि था इन खां बाद जेको अचे थो उहो ईअं आहे उनखे गऊं सदके करण जो सवाब। उन खां बाद जेको अचे थो उहो ईअं आहे उनखे बकरी सदको करण जो सवाब। इन खां पोइ अचण वारो ईअं आहे उनखे मुर्गी सदको करण जो सवाब। उन खां पोइ अचण वारो ईअं आहे उनखे अंडो सदको करण जो सवाब। ऐं जॾहिं इमाम ख़ुतबे जे लाइ बीह रहंदो आहे त उहे फ़रिश्ता जेके मस्जिद में अचण वारनि जा नाला लिखंदा आहिनि उहो पंहिंजो रजिस्टर बंदि करे उहे बि इमाम जे ख़ुतबे में वेही रहंदा आहिनि। कई माण्हू आहिनि जेके ईंदा ई ख़ुतबे जे वक़्तु आहिनि या ख़ुतबे खां बि बाद ईंदा आहिनि, जल्दी घर खां न आहिनि निकिरंदा। उहो केतिरो पंहिंजो वक़्तु बचाए सघनि था। अगरि अधु घंटो पहिरियों मस्जिद में अची वञनि त इमाम साहब जो बयान बि ॿुधंदा, इंशाअल्लाह ख़ुतबो बि मिली वेंदो। अल्लाह करे असांखे नेकियूं कमाइण जी लालच अची वञे जीअं पैसे कमाइण जी लालच हूंदी आहे न। मां हिकु तव्हांखे मिसाल ॾियां। मस्जिद जी कमेटी वेठी आहे, अगरि ही ऐलान करे त अचण वारे जुमे ते जेको पहिरीं सफ़ में हूंदो उनखे 15-15 हज़ार रुपया, ऐं जेको ॿी सफ़ में हूंदो उनखे 10-10 हज़ार रुपया, ऐं जेको टीं सफ़ में हूंदो उनखे 5-5 हज़ार रुपया मिलंदा। मुंहिंजो ख़्यालु आहे त 11 बजे ई मस्जिद जे दरवाज़े ते लाइन लॻल हूंदी त कॾहिं दरवाज़ो खुलंदो ऐं मां मस्जिद जी पहिरीं सफ़ में वञी वेही रहंदुसि। सम्झाइण जे लाइ अर्ज़ु पियो कयां, मुंहिंजे नबी जा सचा वादा आहिनि त जेको जुमे में पहिरियों मस्जिद में दाख़िल थींदो उहो उठ सदको करण जो सवाब कमाईंदो। कमायो न उठ सदको करण जो सवाब। दरवाज़े खां अचो पिया, दरवाज़े ते फ़रिश्ता बीठा आहिनि, केतिरी ख़ूबसूरत महफ़िल आहे। लेकिन असांजो हाल फ़िक्र ई न आहे, असां लेट ईंदा आहियूं। बल्कि मूंखे हाणे कंहिं ॿुधायो त नौजवाननि हिकु नओं कमु शुरू कयो आहे। 3 जुमा न पढ़ण ते दिलि ते मोहर लॻंदी आहे न। 2 जुमा नथा पढ़नि, 3 जुमो पढ़नि था। तौबा तौबा तौबा। शरीयत जो मज़ाक़ बणाए रखियो आहे। हिकु नमाज़ मुसलमान जी कीअं क़ज़ा थी सघे? जुमो त वॾी ॻाल्हि आहे। ख़ुदा जे वास्ते पंहिंजे दिलि में नेकियुनि जी लालच पैदा कयो।